कहाँ तक है उनकी कामयाबी या वो जो तहरीक कैसे चल रही है? देखिए, इस वक्त चूँकि लोगों में बहुत ज़्यादा गम और गुस्सा है, मायूसी है, और जो लीडरान हैं वो बात नहीं कर रहे जो अवाम की दिलों की बात है, यानी जो उनके रोज़गार के मसले हैं, महंगाई के मसले हैं, तालीम के, सेहत के लिए। जब ये आम जो रोज़मर्रा की ज़िंदगी के मसाइल हल नहीं होंगे, उस वक्त लोग जो है मुतबादिल ढूँढेंगे, और मेरा ख़्याल बेहतरीन मुतबादिल जागीरदारों, सरमायादारों और जनरल शाही के ख़िलाफ़ आज भी बाएँ बाजू की सोच है, बाएँ बाजू की तारीख़ है। और मैं समझता हूँ इसमें अहम बात यही है कि जो पंजाब का फ़ासला है बाकी महकूब कौमों से, उन्हें कम किया जाए। तो हम यही अमन और मोहब्बत और यकजहती का पैगाम लेकर आए हैं सिंध धरती पे, और कोशिश हमारी यही है कि हम मिल के एक ऐसा मुतबादिल बनाएं जो एक बेहतर माशरे की तश्कील कर सके। सब खां पहिरीं त मुंतज़मीन खे मुबारकबाद। असां चाहियूं था त पाकिस्तान में सिंधी ऐं पंजाब जो पंजाबी ऐं बलोचिस्तान जो बलोच पख्तून जेके बि रोशन ख़्याल वतन दोस्त खाबीदुर सां ताल्लुक़ रखंदड़ जेके हक़ीक़ी माना में पंहिंजे अवामी दर्द रखनि था, सोच रखनि था तब्दीलीअ जी, या कूड़ी इमरान खान वारी तब्दीली न, उहे पाण गॾु थियूं। असीं अॼु डॉक्टर अमार खे वेलकम चऊं था सिंध में अचण ते, मेड़ में अचण ते, ऐं अवामी जमहूरी पार्टी वॉर्मली वेलकम करे थी। असीं उन्हनि समूरनि धुरियुनि सां गॾु हलणु चाहियूं था जेके क़ौमी सुवाल ते क्लियर आहिनि, जबकि तबक़ाती मसइले ते क्लियर आहिनि। पाकिस्तान जे हुक्मरान टोले, पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट, पाकिस्तान जे सिलेक्टेड ऐं नाम निहाद सिलेक्टर्स इन्हनि जी ते वाज़े चिटो मौक़ुफ़ रखनि, जेके शागिर्दनि जी जिदोजहद कनि, जेके नारो हणनि था लाल लाल लहराएगा तब होश ठिकाने आएगा, ये असांजे पसंदि जो नारो आहे। असां सॼी ज़िंदगी सिंध जो मज़लूम आवाम इहे नारा हणे पियो। पंजाब जा दोस्त जेकॾहिं इन मामले में असां सां गॾु थियनि था, असांजे वेझो थियनि था, असीं इन खे ख़ुशि आईंदा ॻाल्हि सम्झूं था, वेलकम कयूं था। अदाई तमामु अवामी जमहूरी पार्टी जे तरफ़ां ही जेको लेक्चर प्रोग्राम जेको रखियो वियो आहे, डॉक्टर अमार साहब आयो आहे, लेफ्टिस्ट आहे ऐं उहो त पंजाब मां लाहौर मां आयो आहे। ऐं असां सम्झूं था त हिन क़िस्म जूं जेके हिकिड़े सिहतमंद जेके सरगर्मियूं आहिनि उहे तमामु ज़बरदस्त आहिनि। गुरबत छा आहे, गुरबत कंहिं पैदा कई आहे ऐं गुरबत जो हल कहिड़ो आहे, ऐं इन ते डॉक्टर साहब तमामु हिकिड़ो बहितरु ॻाल्हायो, ॿिया दोस्त ते गॾु थिया। असां सम्झूं था त हिन क़िस्म जी जेका गॾप आहे उहे भली ॾिसो त जेको पोरत माण्हू मज़लूम माण्हू जेको आहे उहो मज़लूम माण्हू पंजाब जो मज़लूम माण्हू थी सघे थो आहे, ऐं हितां सिंध जो मज़लूम माण्हू आहे, बलूचिस्तान जो बि आहे, त सरहद जो बि आहे। उन करे ॿ रिश्ता आहिनि, हिकिड़ो ज़ालिम जो रिश्तो आहे, ॿियो मज़लूम जो रिश्तो आहे। ऐं इहा ॿिनि असांजी का बि ज़ात का बि क़ौम न आहे, असांजी क़ौम हिकिड़ी आहे, ज़ात हिकिड़ी आहे। त हिकिड़ो ज़ालिम जो तबिको आहे ऐं ॿियो मज़लूम जो तबिको आहे, ऐं असीं सभु मज़लूम जेके पाकिस्तान जा समूरी जेके बि क़ौमूं आहिनि उन जा जेके मज़लूम आहियूं, असीं सभु जेकॾहिं उथी बीहंदासीं ऐं उन लाइ जिदोजहद कंदासीं त ज़ाहिर आहे उहो समूरा माण्हू जेसिताईं गॾिजी जिदोजहद कंदा त असां उन जो गुरबत जो असां ख़ात्मो आणे सघूं था। अॼु जेको हीउ जेको तमामु ज़बरदस्त प्रोग्राम थियो आहे जेको अवामी जमहूरी पार्टी जी तरफ़ खां, जंहिंमें डॉक्टर उमर जे तरफ़ खां जेको लेक्चर थियो, उन में जेके पाकिस्तान जी सूरत हाल ऐं सिंधी सूरत हाल ते जेको ॻाल्हि ॿोल कई वई, उहो हिकिड़ो ज़बरदस्त हुयो। जेसिताईं असांजा सिंध या पंजाब जेके पाकिस्तान जा चारई सूबा आहिनि उन जे मज़लूम अवाम ऐं जेके उन्हनि जा क़ौमी मज़लूम जेके नुमाइंदा आहिनि, उहे जेके मज़लूम क़ौम जा नुमाइंदा जेसिताईं पाण में न मिलंदा, ख़्यालनि जी हिकु जहिड़ाइप न थींदी, त तेसिताईं सिंध या पाकिस्तान तरक़ी नथो करे सघे। सिंध या पाकिस्तान जी तरक़ी लाइ हिकिड़ो ख़ुशि आईंदो मतिलबु आहे।